लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब नसीर एजाज़ साहब सां जारी आहिनि। हाणे हिलाल पाकिस्तान में जनाब नासिर बिरोही साहब डान अख़बार छॾे ऐं एडिटर हिलाल पाकिस्तान थियो आहे। जी नसीर साहब, हाणे थियो ईअं त नासिर बिरोही साम्हूं जी सुठी दुआ सलाम हुई। प्रेस क्लब में जेके ॿ टे सिंधी मरहूम इक़बाल कुरैशी हूंदो, APP जो ब्यूरो चीफ सिद्दीक़ बलोच हूंदो डान जो, ऐं कादिर निज़ामाणी PPI जो ब्यूरो चीफ हूंदो मरहूम, ऐं हे नासिर बिरोही, इहे मुश्ताक मेमण उहो डान जो हूंदो। मुंहिंजी इन्हनि सां वेझड़ाए पई घणी तमामु, अक्सर दावतुनि में उन्हनि सां ई वेंदो हुउसि मां। पोइ जॾहिं नासिर बिरोही एडिटर थियो त मूंखे हुन चयो यार ॻाल्हि ॿुध, तूं वापसि अचु, इहे केस पिया हलंदा ऐं नतीजो कुझु कोन निकिरंदो, तोखे मां वापसि आणियां थो, जीअं मुग़ल खे कोन आणींदुसि। उन खे वरी उहो पसंदि कोन हुयो ज़ाहिर। मां चयो यार हाणे ॻाल्हि मूंखे ॾाढो हुन में विझी छॾी, त हाणे 8 महीना असां गॾु स्ट्रगल कई आहे, त ईअं मां कीअं जेको सो हुनखे छॾे मां वञा ऐं मुग़ल साहिब खे ॿुधायां। मूं चयो भई हीअ ॻाल्हि आहे, चई त तूं वञ हलियो, बिल्कुलु मां पियो विढ़ंदुसि, पोइ हाणे ॾिसूं था। त उन खां पोइ मुग़ल साहिब वरी कॾहिं हिलाल पाकिस्तान में वापसि कोन अची सघियो ऐं मां वापसि वियुसि। नासिर बिरोही मूंखे फ़ौरन अपॉइंटमेंट ऑर्डर ॾिनो। अच्छा, थियो ईअं हो त जॾहिं सरदार कुरैशी जो एडिटर थियो ऐं फ़हीम लाशारी खे बि कढी छॾियो हुई, पर असां जॾहिं रुली फिरी हो लाशारी ॻोठ मां थी मोटियो ऐं मां बि घुमी फिरी वापसि वरी पहुतुसि, त ख़बरूं पियूं त फ़हीम लाशारी जेको आहे सो हिलाल पाकिस्तान में घणो वक़्तु गुज़ारणु लॻो आहे। असां हैरान हुआसीं। मुग़ल साहिब खे ख़बर पई, उन चयो यार हीउ कीअं, जंहिं माण्हू हुनखे कढियो आहे हीउ उन वटि वेठो आहे। पोइ ख़बर पई त हीउ उते कमु थो करे पियो, हुन वोचर ते हिनखे पेमेंट करणु शुरू कई, हिन खां इहे ख़बरूं तर्जुमो कराईंदो उर्दू में जा अख़बारुनि मां सॼो। अच्छा, मूं जॾहिं हिन खां फ़हीम लाशारी खां पुछियो त भई हे तूं असां सभिनी खे तूं धोखो ॾेई हुते, न साईं मां जेको पंहिंजो हुते असल में छा त एड्रेस मुंहिंजी ॾिनल आहे हितां जी, त जेको मनी ऑर्डर अचिणो आहे त उन जे लाइ वेंदो आहियां हिलाल पाकिस्तान में। मूंसां हुन गशो वियो हुयो, पर पोइ ॻाल्हि खुली पई त भई हे त उन वटि अंदरि हुन सां ॿिट आहे सफ़ा सरदार कुरैशी सां। अच्छा, जेका असां NIC वारी जेका जंग विड़ी पई, उन सां गॾोगॾु KU जे ऐं PFU जे बि सरगर्म हुई। उन कोशिशि कई त बाबा असां ॿिन्ही खे वापसि वरितो वञे, त उहे मुज़ाकरात बि थींदा हुआ। अली अहमद बिरोही सां राब्ता कयनि, हुनजो हुन सां एडिटर सां रखो मुज़ाकरात। पोइ हिकिड़े ॾींहुं मुज़ाकरात जे लाइ जॾहिं टीम वई KU जी, त ख़बर पई त फ़हीम लाशारी हुनजो सलाहकार थी उते वेठो ऐं असांजे मुखालफ़त में हुन ॻाल्हायो त न, इन्हनि खे वापसि न रखणु घुरिजे। कंहिंजो सलाहकार थी वेठो? सरदार कुरैशी जो। न, हूअं मां तव्हांजी ॻाल्हि त यको ॿुधी आहे, पर हिकिड़ी मां जागो में रहियुमि त हिकिड़ो टाइम न्यूज़ एडिटर सरदार कुरैशी आयो, लाशारी साहिबु एडिटर हो, त मूंखे हुननि जा तालुकात बहितर लॻा पाण में। इन जो मतिलबु आहे त हू अॻ में का ख़राबी न हुई, तॾहिं त सरदार साहिबु आयो। ॻाल्हि ॿुधो न, ख़राबी जेका उन वक़्तु हुई जॾहिं मूं हुनखे रखाइण पियो चाहियो ऐं तव्हांजे मार्फत पे आयो, मुंहिंजे मार्फत पे आयो, पर हू त सुञाणंदो ई कोन हुउसि न फ़हीम लाशारी खे। असल में हुन सरदार कुरैशीअ हिन खे असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु करणु पियो चाहियो। ॾिसो न, नौकिरी मंझां हुन कढियुसि
पोइ सलाहकारी बि उन उते कयो? सलाहकारी जो मतिलबु आहे त को ऑफिशियल एडवाइज़र न पर मददगार, हुनखे वॉचर ते पेमेंट कराईंदो कमु हुनखे। न मीटिंग में जो सलाहकार थी मीटिंग में छा हुनखे ॻाल्हाइण ई कोन ईंदो सरदार कुरैशी खे न, छा ठीकु आहे न। हाणे उते हुनखे सपोर्ट खपंदी त ॿियो को माण्हू हुनखे मिलियो कोन को जेको हुनजे मिज़ाज मुताबिक़ ऐं ख़्याल मुताबिक़ असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। न को अलॻि खेड़ो ॻाल्हाए आहे, न को इक़बाल दल ॻाल्हाए आहे, ठीकु आहे। त हिनखे त इहो माण्हू मिली वियो त हुन उते बाक़ाइदा हू कयूजे वारा एफ़ाज़ रहमान इहे वापसि थी आया त भाड़ा हुआ त भई वो तो उधर तुम लोगों की मुखालफ़त कर रहा है। जॾहिं हिलाल पाकिस्तान मां निकितो त हिनखे कयूजे वारनि जीअं मुग़ल ऐं ॿियनि सभिनी गॾिजी त भई हे त नओं अञा साहबत में आयो हो, हिनखे बेरोज़गार कयो आहे, हिनखे असां भला किथे अलॻि करायूं, अमून अख़बार में हिनखे रखाराइनि त भई पोरियतनि जो पेज कढ, जिथे उहो नाकाम थियो ऐं कोन हली सघियो वरी उतां कढियो वियो। उहो माण्हू हुते वेही असांजे ख़िलाफ़ु हुन कमु कयो, ठीकु आहे। हाणे अचो वरी नासिर बुरही अची वियो ऐं पहिरें ॾींहं ते मूंखे हुन चयो त यार हे फ़हीम लाशारी केरु आहे, इनखे वॉचर ते पेमेंट थी थिए ऐं कहिड़ो कमु ॿुधायोमांसि हिस्ट्री सॼी। जे मां हिनखे कढां थो हे त अलाए केरु आहे सॼो। मूंखे वरी ख़्यालु आयो, मुंहिंजो न हाणे कंहिं हुनखे बेरोज़गार न कयो बल्कि रखोसि तव्हां अपॉइंट कयो। मूं हुनखे अपॉइंट करायो हो शेख अब्दुर्रहीम जे दौर में ऐं अहिड़े नमूने सां हुनखे कढियो वियो हो सॼो। माना मुंहिंजे दिलि में वरी बि हिन जे लाइ कुझु कोन हो त को हिन असांजी मुखालफ़त कई या कीअं कयो। हिनखे मां रखारायो, नासिर बुरही हिनखे अपॉइंट कयो वरी सब एडिटर तौरु। बल्कि हिनखे उन दौर में उहो मैगज़ीन, उन अदबी मैगज़ीन मंथली हिलाल पाकिस्तान जो शुरू करायो ऐं उनखे इंचार्ज कयईं उनजो त भई तूं अदबी मैगज़ीन कढ, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां ही ॿीहर अपॉइंट थियो ऐं मां अची वियुसि, ठीकु आहे। इहो सिलसिलो अच्छा सेंसरशिप उन दौर में बि हलंदी रही। कॾहिं अख़बारूं असांखे खणी उते राति जो इंफॉर्मेशन वञिणो पवंदो हो, वरी अॻिते हली जॾहिं उहो सिलसिलो बंदि थियो त पोइ एडवाइस, प्रेस एडवाइस ईंदी हुई, ठीकु आहे न। प्रेस एडवाइस में हिदायतूं हूंदियूं त बाबा हिन क़िस्म जूं ख़बरूं न हलंदियूं, फलाणे जा बयान न हलंदा या फलाणे क़िस्म जूं ख़बरूं न हलंदियूं। पोइ असां छा कयो, हिकिड़ो रजिस्टर वठी रखियो, उन में लिखंदा वेंदा हुआसीं तारीख़ डेट वाइज़ बाक़ाइदा, हीअ तारीख़ हीअ एडवाइस किथां आई, कंहिं कई, सॼो फ़ोन ते सॼो। उहो हिकिड़ो रजिस्टर भरिजी वियो, ॿियो बि तक़रीबन भरिजी वियो। इहो सॼो जेको नासिर बुरही वारो दौरु हुयो उन में इहो सिलसिलो हलंदो हुयो। उहो हिकिड़ो दौरु आयो जॾहिं नासिर बुरही खे हितां हटायो वियो। छो? उहो बि असल में हुतां शेख अब्दुल हलीम जोश, शाइर, भलो माण्हू, ॾाढो तबियत जो बहितरीनु, उहो डायरेक्टर इंफॉर्मेशन हूंदो हो। उहो हुतां रिटायर थियो त अली अहमद बुरही साहिब जो वरी उन सां हुया वास्ता, मिज़ाज मिलंदड़। हा, पोइ उन खे हुन एडिटर करे नासिर जी जाइ ते शेख साहिबु ॿियो शेख साहिबु अची वियो, अब्दुल हलीम जोश, ठीकु आहे न। त हलीम तबियत जो पर जोश तबियत हलीम हुयुसि पर तख़लुस जोश हुयुसि। अच्छा, छाकाणि जो रिपोर्टिंग दौरान मुंहिंजो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में सभिनी सां सुठा तलकात हुया, अचणु वञणु, त मुंहिंजी बि हुन सां इक्वेशन हुई जोश साहिब सां बि। त जीअं उहो एडिटर थी आयो त उन जो बि मूंसां सुठो वहिंवार हिकिड़ो रहियो। पर इन खां अॻु हिकिड़ी नासिर बुरही जे ज़माने जी ॻाल्हि थो ॿुधायां पियो त फ़हीम लाशारी अपॉइंट थी वियो, मैगज़ीन बि मिली वियो हुनखे, जंहिंजे करे जेके उन में कमु कया ॾाढा, तॾहिं शबीर शुर जेल में हूंदो, सेंट्रल जेल में। मां मिलणु वेंदो हुउमि, पोइ मूं ॾे मैसेज कयईं
हिकिड़े भेरे त हेॾे त अचु वरी हिकिड़े जी छा पियो थो थिए उहो त ख़बर आहे उहो छा थियो जी त उहो फ़हमी लाशारी जेको अदीबनि खां उहो पॉकेट सिगरेट जो बि नथो छॾे पियो माना अहिड़े क़िस्म जूं सॼो ख़ैर घणियूं क़िस्म हाणे मरूम कोन्हे को दुनिया में उनखे कोन था खणूं त छा थियो पर बहरहाल अॻिते हली सीनियरिटी लिस्ट पई ठहे प्रमोशन जे लाइ या उन में ख़बर पई त अच्छा इन विच में सरदार कुरैशी जाइ ते सेक्रेटरी ही थी वियो फ़हमी लाशारी वर्कर्स यूनियन जो अब्दुल हलीम जोश जे दौर में हुन सीनियरिटी लिस्ट में मुंहिंजी सीनियरिटी खे हुन चैलेंज कयो त हीअ सीनियर छो आहे मां सीनियर आहियां हे सीनियर छो आहे जेको हुनजो कामयाबु कोन थियुसि पर कैरेक्टर जेको इहो ॿियो ॿुधायो नासिर पुरोही जे दौर में ईअं थियो किसो त PIA जी पहिरीं इनॉग्रल फ्लाइट वञे पई खटमंडो त एज़ अ रिपोर्टर मूंखे हुननि लेटर ॾिनो त भई हुन फ्लाइट में हा ॿिया जीअं सहाफ़ियुनि जो ग्रुप वठी पिया वञनि मां वरी पंहिंजो नेक नियती ॾेखारींदे अॼु नासिर पुरोही खे लेटर ॾिनो त हीअ मूंखे मोकिलींदा पिया मां तव्हांखे ॿुधायां लेटर वठी पाण वटि रखी पोइ छा थियो विच में त जेको बलोच शाविनिज़म जेको हूंदो हो नासिर पुरोही में हालांकि उहो विरोही हुयो पर बलोच शाविनिज़म हुन में हो ऐं फ़हमी लाशारी उन पॉइंट खे इस्तेमालु कंदे उनजो माइट करे वञी ॻाल्हाईंदोसि लाशारी खे बलोची जो हिकिड़ो अख़र बि कोन ईंदो हा पर पंहिंजे मज़ाज में बि न हो ज़ात ऐं हुनजी परस्तिश में पर हुन सां मफ़ाद परस्ती ख़ातिर हा इहा पहिरीं ॻाल्हि आहे मुंहिंजी साईं मां त हैरान थींदो आहियां त हुन वञी हुनखे ख़बर पई त एतिरो हुनजे वेझो थी वियो नासिर पुरोही जे जो मुंहिंजे ॾिनल लेटर खे हुन मूंखे वरी चई कोन त को तूं वञ मां पंहिंजे तौर ते तयारी में ख़बर पई ओचितो अर्जेंट पासपोर्ट हुनजो ठहियो ऐं फ़हमी लाशारी खटमंडो वञी पहुतो सो इहे अहिड़े क़िस्म जूं पोइ वरी बहरहाल जेका तव्हां रजिस्टर पे लिखिया उहा बि का ॻाल्हि उहा ॻाल्हि मां ॿुधायां थो त जॾहिं नासिर पुरोही खे हटायो वियो त असां उहे रजिस्टर मूंखे हिकदमि ख़्यालु आयो मां पंहिंजो जीअं ख़बर पई आयुसि मुंहिंजो रजिस्टर खणी पंहिंजे कब्ज़े में कयूं छो त इहे हिस्टोरिकल रिकॉर्ड सुभाणे पुछा बि थींदी पुछा न इहो त असांजो पंहिंजो प्राइवेटली कयल हो न अच्छा पर असां चाहियो पिए मूं चाहियो पिए छाकाणि ॿियो त केरु हुयो कोन पोइ त मां हुयुसि ऑल इन ऑल हुयुसि न हिते न्यूज़ रूम मुंहिंजे कंट्रोल में हूंदो हो पोइ ठीकु आहे न को बि एडिटर मुंहिंजे हुन सपोर्ट खां सवाइ कोन हली सघंदो कामयाबी को बि एडिटर हक़ीक़त ॿुधायां पियो छाकाणि मुंहिंजो पंहिंजे कम जे हिसाब सां कंट्रोल हुयो कम जे हिसाब सां त उहे शयूं रजिस्टर जेके असां मेंटेन कया हिदायतूं हूंदियूं त ॾींहं जो का एडवाइस अचे उहा बि लिखो राति जो असां हूंदा हुआसीं उहे 2 रजिस्टर मां जॾहिं पंहिंजे खणणु आयुसि ॾिसां त आहिनि ई कोन के अड़े हे रजिस्टर काॾे विया चयोसीं नासिर पुरोही साहिबु खणी वियो उहे रजिस्टर नासिर पुरोही खणी अलाए काॾे कया अॼु ताईं का ख़बर कान पई न त उहो हिकिड़ो वॾो तारीख़ी रिकॉर्ड हुयो जेकॾहिं इहो किताबी शकिल में छापिजे हा त वॾी हिस्ट्री हुई त भई हे सॼो उहो ईअं हलियो वियो सॼो ऐं पोइ आयो पंहिंजो शेख अब्दुल हलीम साहिबु उहो दाऊं कंदो हो त यार हीउ छा थो लिखे पियो फ़हमी लाशारी हे मूंखे लिखी ऐं 5 मिंटनि में अची चए थो मुंहिंजो छपियो हाणे उन्हनि ॾींहंनि में हीउ सेक्रेटरी हुयो यूनियन जो अलाए छा लिखियलु आहे मां त चयोमांसि भई चल बाबा लिखी छा थो पियो पोइ हाणे मुमकिन आहे त छाकाणि हू थोरो कंज़र्वेटिव क़िस्म जो माण्हू हुयो उनखे उहे ॻाल्हियूं न वणंदियूं हुजनि ॻाल्हियूं न वणंदियूं ठीकु आहे बहरहाल
मुंहिंजो हाणे साईं इन मामले में मां छा चवां तव्हांखे, तव्हांजी मर्ज़ी आहे, एडिटर तव्हां आहियो, तव्हां छापियोसि न छापियोसि। त उन सां बि जेका शुरू थी महाज़ारे आर्टिकल, यानी इन ॻाल्हि ते त आर्टिकल ई छो नथो छपे, हो मुलाज़िमनि जो मसइलो त छुटो, को बि अहिड़ो को मसइलो कोन खयो वेंदो हो, सिर्फ़ु आर्टिकल छो बंदि, यूनियन इन हद ताईं मामिलो वधियो जो उनजी ॼण बेइज़ती करणु लॻा। शेख अब्दुल हलीम बुज़ुर्ग माण्हू हुयो, पर उनजी बेइज़ती करणु लॻा। उन को कॾहिं बि कंहिंसां को गुथो लफ़्ज़ बि कोन ॻाल्हायो, न का कंहिंखे विक्टिमाइज़ कयईं, को कुझु बि न। उहो सादो माण्हू इहे दाॿा झले कोन सघियो, हितां वञी अलीमद बुरी वटि शेख सुल्तान ट्रस्ट बिल्डिंग में वेहणु लॻो। माना एडिटर जेको हिलाल पाकिस्तान जी ऑफिस छॾे, बाक़ी ख़बरुनि जे हवाले सां इहो उहो मां उते मौजूदु हुयुसि त मूंसां राब्ते में हूंदा हुया। पोइ हिकिड़े ॾींहुं मूंखे शेख साहिबु फ़ोन कई, चई त हाणे मां छॾियां थो पियो एडिटरी, तोखे एडिटर असां कयूं पर तोखे ई बर्दाश्त कोन कंदा, तोसां उहो ई चप पियल आहिनि शुरू खां वठी। ॿियो कंहिंखे कयूं? मूं चयो इक़बाल दल खे करे छॾियो। चवां ठीकु आहे भला, पोइ हाणे उहो बि मिड़ई कॉस्मेटिक क़िस्म जो हूंदो, छो त हू त कंहिंजे ॿिए महीने टे में उहो वीचारो सादो माण्हू, इक़बाल दल भलो माण्हू, उहो उन जो एडिटर जो ऑर्डर निकितो त हुन मां साईं मां कीअं जो, मूंखे यार मां कोन जेको सो नज़ीर, मां कोन वियुमि एडिटर, मुंहिंजो अंदरि वञी कुर्सी संभाल पंहिंजी, न मां अंदरि कोन वियुसि, कुर्सी एडिटर जे कमरे में कोन वियुसि मां। ॿाहिरि हिकिड़ी छिगल कुर्सीअ ते वेठो हूंदो हो, उते वेही एडिटोरियल लिखंदो ऐं मां आख़िर चयोमांसि, मुंहिंजो हल तूं अंदरि यार, एडिटर आहीं तूं, हिते वेठो आहे एडिटर। छाकाणि पंहिंजो ॻाराइप हुई, पोइ उन में हुजत में हुनखे ईअं वठी मां वञी अंदरि विहारियोमांसि, मुंहिंजो हाणे वेह हिते एडिटर। सो ईअं इक़बाल दल एडिटर थियो। हाणे शेख अब्दुल हलीम जॾहिं अञा हुयो त 88 वारो दौरु हुयो, मोहतरमा अचण वारी आहे। 88 में जेको क़तलाम शुरू थियो, न पर विच में तव्हां MRD काॾे कई? उहे पोइ वरी नाज़रीन, असां भुटे साहिब जी फांसी खां पोइ मुख़्तलिफ़ एडिटरनि जी तब्दीली कंदा कंदा विच में MRD जो दौरु जेको हिलाल पाकिस्तान जो इंतिहाई अहम दौरु बि आहे, उन ते जनाब नसीर एजाज़ साहिब सां ॻाल्हाईंदासीं। अॼोकी पंहिंजी कचहरी हिते पूरी था कयूं ऐं ईंदड़ कचहरी में वरी MRD खां पाण शुरू कंदासीं। उन खां पोइ अब्दुल हलीम जोश साहिब बि वेंदो, पोइ ॿिया किसा थींदा, इक़बाल दल साहिब ईंदो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ईंदी, वरी ॿी वेक में पाण वेहंदासीं। अवां जी वॾी महिरबानी नसीर साहिबु, अवां जी वॾी महिरबानी, अॼोकी वेक पाण वरी ॿी वेक में पाण ही किसा कंदासीं। ऐं मुंहिंजे लाइ कई शयूं हैरत अंगेज़ आहिनि, कई शयूं अजब में विझंदड़ आहिनि, पर ज़ाहिर आहे तव्हां तारीख़ जे इन दरिया में गॾु आहियो त उहो तव्हां कीअं ॿेड़ी उकारींदा आया आहियो, ॿेड़ी फसाईंदा आया आहियो, सभु कुझु। अवां जी वॾी महिरबानी।